छा जो मेरिट, छा जी शहरनि जी मालिकी, उन्हनि खे पैसा अरबे रुपया लुटण लाइ इक़्तिदार खपे। उन्हनि जो वास्तु ई कोन्हे त सदरे माण्हुनि जो छा थियो, कारोकारी जो छा थियो, खूननि जो छा थियो, जरगनि जो छा थियो। हींअर तव्हांजे ख़्याल में पीपल्स पार्टी या MP छा सोचींदा हूंदा? 2024 जी इलेक्शन थिए, गुज़िरियल दफ़े मूं वटि फलाणो डिपार्टमेंट हो, हिन दफ़े ख़बर वठि त हिन डिपार्टमेंट में वधीक धक करण जी गुंजाइश आहे या हुन डिपार्टमेंट में। केरु सिंधी माण्हू अञा हिन तसवरात में रहे थो त आऊं को मंशूर में या पीपल्स पार्टी जे। पीपल्स पार्टी में उहा हिकिड़ी कमांड जो भोग आहे सिंधी माण्हू जेके इस्तेमालु करे उछड़ा किरणो आहे। अदीब इस्तेमालु कंदी आहे, NGOs इस्तेमालु कंदी आहे, सहाफ़ी इस्तेमालु कंदी आहे, अख़बारूं, TV चैनल्स, माण्हू, सोशल मीडिया सभु इस्तेमालु कंदी आहे। शयुनि जो हिकिड़ो पासो न हूंदो आहे, शयुनि जा कई पासा हूंदा आहिनि। सिंध जे माण्हूअ में, पाकिस्तान जे माण्हूअ में एतिरो अकुलु न रहियो आहे जो शयुनि जा घण तरफ़ा पासा सम्झी सघे। शयूं ब्लैक एंड वाइट में न हूंदियूं आहिनि, ग्रे एरियाज़ हूंदियूं आहिनि। त अरिड़हीं तरमीम हिकिड़ी सुठी शइ आहे, सुठी तरमीम आहे जंहिंमें प्रोविंसिस खे इख़्तियार ॾिना विया। असांजो त मुतालबो आहे त 1940 जे करारदाद तहत प्रोविंशियल ऑटोनॉमी मिले, पर अरिड़हीं तरमीम में जेके पैसा आया, जेके फंड्स आया, से जहिड़ो कर पाण सभिनी पाकिस्तान जे महिनतकश ऐं मज़लूम माण्हुनि गॾिजी उन्हनि सूबनि जे करप्ट हुकुमराननि खे ॾिना त हूअं तव्हां 60 रुपया था खाओ, 80 रुपया था खाओ, असीं तव्हांखे मेड़े 100 रुपया था करे ॾियूं, यको खाओ, इश्क कयो। नालो अरिड़हीं, तव्हां करे सोचियो आहे त पीपल्स पार्टी खे या ॿियनि खे अरिड़हीं तरमीम जो फ़िक्र छो आहे? इन करे न त अरिड़हीं तरमीम ज़रिए माण्हुनि जा कमु कनि, इन करे त अरिड़हीं तरमीम ज़रिए असांखे माल खाइण लाइ जेको 50 अरब थो मिले, 80 अरब मिले, करिणो कुझु कोन्हे। इहो हिकिड़ो पासो आहे। टियों पासो आहे त क़ौमूं इहो रुॻो कोन सोचींदियूं आहिनि त हींअर असां सां ठगी पई थिए, क़ौमूं इहो बि सोचींदियूं आहिनि त हींअर खणी ठग मथे में आहिनि, पर असांजा जेके बुनियादी हक़ आहिनि उन ते असीं दस्तबरदार न थियूं, उहे असांखे मिलणु खपनि। हींअर मिसयूज़ पिया थियनि, पर पोइ कॾहिं सही इस्तेमाल में वेंदा। तंहिंजे करे असीं क़ौमी अवामी तरीक़े सम्झे थी त अरिड़हीं तरमीम हुअणु खपे, त जीअं माण्हुनि जा उहे मसइला हींअर न सही अॻिते हली हल थी सघनि। बाक़ी इलेक्शन जे ॾींहंनि में पीपल्स पार्टी हिकिड़ा अहिड़ा शोशा कढंदी आहे जंहिंजो मक़सदु इहो हूंदो आहे त पीपल्स पार्टी मज़लूम थी सिंध जे हक़नि जी चैम्पियन थी अचे। पोइ हुन में अदीब इस्तेमालु कंदी आहे, NGOs इस्तेमालु कंदी आहे, सहाफ़ी इस्तेमालु कंदी आहे, अख़बारूं, TV चैनल्स, माण्हू, सोशल मीडिया सभु इस्तेमालु कंदी आहे। त वॾी का जंग आहे, पीपल्स पार्टी तलवार खणी सिंधियुनि पारां वॾी विढ़े पई ऐं वॾो भरिसां वफ़ाक़ वॾो ज़ुल्म करे इमरान ख़ान, नवाज़ शरीफ़, ज़िया उल हक़, परवेज़ मुशर्रफ सभु लॻा पिया आहिनि। पीपल्स पार्टी तलवार खणी सिंध जे हक़नि लाइ ज़िंदगी मौत जी जंग पई लड़े त सिंधी चढ़ी पवनि ॿेली, पर हू ज़ालिमनि से नथा कनि। अरिड़हीं तरमीम खां पोइ 80% 90% इख़्तियार हिननि वटि आहिनि। उन में जेका सिंध तबाह थियल आहे, तालीम, सिहत, गवर्नेंस, पाणी, रोड, रस्ता, इरीगेशन, हाईवे सभु तबाह आहिनि। तंहिंजे करे ॿई इम्कान आहिनि। हिकिड़ो इम्कान आहे त वाक़ई अरिड़हीं तरमीम खे वफ़ाक़ जा के फोरम्स तब्दील करणु चाहींदा हुजनि, NFC वग़ैरह खे। जेकॾहिं इहो पासो आहे त इहो मुनासिबु न आहे, नाजाइज़ आहे, अरिड़हीं तरमीम हुअणु खपे। ऐं ॿियो इहो आहे त पीपल्स पार्टी इहो हथरादू नाटक ठाहियो हुजे, पंहिंजे नुमाइंदनि ज़रिए इहो इशू पैदा करायो हुजे त इहो इशू पैदा थिए त जीअं पीपल्स पार्टी जा ऐब सवाब सभु लिकी वञनि ऐं माण्हू चवनि हाय रे हाय पीपल्स पार्टी वई हली, त पोइ अरिड़हीं तरमीम माना दर हक़ीक़त बाबा ई चाचो जेको नबनि वेठो आहे ॻोठ में, इहो चाचो नबनि जे गुज़ारे वेंदो त उतां जो दरवाज़ो बंदि थी वेंदो, पोइ नंढड़ा ॿार बाग़ में किथे रांदि खेॾंदा। चाचो नबनि जेको हीरोइन पियो हलाए, चर्च पियो हलाए, भंग पियो पियारे ॻोठ सॼे खे तबाह करे छॾियो आहे। चाचे नबनि जुआ जी टिकरी पियो हलाए, उन जुआ जी टिकरी, हीरोइन, चर्च जी ॻाल्हि छॾे चइबो चाचा नबनि हलियो वियो, त उतां कंहिं बाग़ बंदि थी वेंदो, ॿार वीचारा रांदि किथे कंदा। त चाचो नबनि हीरो थी वञे, हीरोइन, चर्च, जुआ जी ॻाल्हि गुम थी वञे। तंहिंजे करे थी सघे थो पीपल्स पार्टी जो शोशो पैदा कयो हुजे प्लांटेड माण्हुनि ज़रिए, त पीपल्स पार्टी जे वही त पोइ अरिड़हीं तरमीम खे वॾो ख़तरो आहे। ॿई इम्कान आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं मक़सदु इहो आहे त पीपल्स पार्टी जो दिफ़ा करिणो आहे त पोइ हुन साज़िश जो हिसो न बणिजूं। पर जेकॾहिं वाक़ई इन क़िस्म जी का साज़िश आहे त सिंध जो माण्हू ऐं सिंध जो क़ौम परस्त ऐं अवाम दोस्त ऐं प्रोग्रेसिव ऐं सम्झ भरियूं धुरियूं उनजी मज़ामत कंदियूं। जॾहिं पीपल्स पार्टी कालाबाग डैम खे इंडस डैम जे नाले में ठाहियो थिए त सिंध जे समूरनि माण्हुनि उनजी मज़ामत कई। पीपल्स पार्टी जो नालो चेंज करे इंडस डैम ठाहियो पिए। आदमशुमारी हींअर कंहिं कराई? पीपल्स पार्टी कराई। सिंध जूं सीटूं कंहिं घटायूं? पीपल्स पार्टी। आदमशुमारी करे CCI में उहा मुद्दो खणी, ॻाल्हि खणी, उते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में MQM जी ख़्वाहिश तहत उहो आदमशुमारी जो इशू खणी
आदमशुमारी जो ॻिची में सिंध खे केस विझी, पीपल्स पार्टी ॾाढी मज़ेदार अथव। माना कार्रवाई कंदी, पोइ वरी ॿिए कंहिं माण्हू खे चवंदी, उहो वरी तव्हां खां अची सुवाल पुछंदो तव्हांजी। तंहिंजे करे आदमशुमारी जो इशू थियल हुई न 2017 में, पोइ थियणी कान हुई, 2027 में थियणी हुई। पोइ आदमशुमारी पाण कराए, सीटूं घटी, वरी चवंदा ख़तु थो लिखे, वरी चवंदा पीपल्स पार्टी जे वज़ीर आला ख़तु लिखियो आहे। पाण कराए, पाण ॿेड़ी ॿोड़े, वरी ख़तु लिखियो आहे। तंहिंजे करे अरिड़हीं तरमीम, हाणे जीअं तव्हां मूंखां सुवालु पुछो त जे ख़तमु थी वई त पोइ पाण छा कंदासीं? असेंबलियुनि में ई वेठा आहिनि, ख़तमु कराईंदा तॾहिं बि ही कराईंदा, हिननि जी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु कोन ख़तमु थींदी। हीअ रज़ामंदी करे, ॾे वठि करे, कुझु हिसाबु किताबु ॾेई, कुझु वठी, असांखे वज़ारत उज़्मा ॾियो या 4 वज़ारतूं ॾियो, पोइ अरिड़हीं तरमीम त हथु खणी वेंदा। पोइ वरी पाण सवाल हिक ॿिए खां पुछंदासीं त असीं छा था कयूं। तंहिंजे करे अरिड़हीं तरमीम वग़ैरह त पोइ जी ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त सिंधी पंहिंजा सही नुमाइंदा चूंडीनि, जेके उन्हनि जे अरिड़हीं तरमीम न ॿियनि जो तहफ़ुज़ कनि। सिंध जी असेंबलियुनि में नुमाइंदगी उन्हनि माण्हुनि जी हुजे जेके पीपल्स पार्टी वांगुरु सौदेबाज़ी न कनि, आदमशुमारी ते, अरिड़हीं तरमीम ते, सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते, शहरनि जी मालिकी ते। अहिड़ा माण्हू न वणनि, माण्हू उहे हुअणु खपनि जेके सिंध जा सही तर्जुमान हुजनि। कहिड़े ज़माने में रहियो आहे जो हाणे न आहे? पीपल्स पार्टी या PMLN या PTI या जेके वॾी पार्टियूं आहिनि, या मज़हबी जमातूं या शहरी जमातूं, MQM ॿियूं, जमात इस्लामियूं, उन्हनि ॻोठाणी सिंध जे मसइलनि लाइ पंहिंजे चार्टर में जाइ कॾहिं ॾिनी आहे, ऐं जेकिन ड्रामे तौरु ॾिनी आहे त उन ते अमल कहिड़ो कयो अथनि? इक़्तिदार में त कोन रही आहे न सिंध में नवाज़ लीग, जो पाण उनखां पुछूं। सिंध हुकूमत PTI वटि बि कोन्हे जो उनखां पुछूं। सिंध हुकूमत जमात इस्लामी वटि बि कोन्हे। सिंध हुकूमत MQM वटि बि कोन्हे। सिंध हुकूमत फंक्शनल लीग वटि, मूं वटि, तव्हां वटि बि कोन्हे जो पाण खां पुछूं त तव्हांजे प्रोग्राम में सिंध जा माण्हू शामिलु किथे आहिनि। सिंध हुकूमत 15 सालनि खां पीपल्स पार्टी वटि आहे, 16 साल आहे। उनखां अॻु में 15-20 साल पीपल्स पार्टी वटि 70 खां रही आहे। उन्हनि जे मंशूर में सिंध जो माण्हू आई कोन्हे। छाजो हक़ हुकुमरानी, छाजी फसलनि जा अघ, छाजो पीअण जो साफ़ु पाणी, छाजो रोज़गार, छाजो मेरिट, छाजी शहरनि जी मालिकी, छाजो मेरिट, छाजी शहरनि जी मालिकी। ॾिसो न, तव्हांजी अख़बार आहे। इन्हनि वांगुरु जेके हुकुमरान आहिनि, उन्हनि जूं पार्टियूं आहिनि, उन्हनि खे पैसा अरबे रुपया लुटण लाइ इक़्तिदार खपे। उन्हनि जो वास्तु ई कोन्हे त सिंध जे माण्हुनि जो छा थियो, कारोकारी जो छा थियो, खूननि जो छा थियो, जरगनि जो छा थियो, फातिमा फरड़ो जो छा थियो, फलाणो अजमल सावंत जो छा थियो, जान मोहम्मद महर जो छा थियो। उन्हनि जो वास्तु ई कोन्हे। हुननि जी एजेंडा आहे, उहे हींअर वेठा सोचीनि। हींअर तव्हांजे ख़्याल में पीपल्स पार्टी या MP छा सोचींदा हूंदा? 2024 जी इलेक्शन थिए, गुज़िरियल दफ़े मूं वटि फलाणो डिपार्टमेंट हो, हिन दफ़े ख़बर वठि त हिन डिपार्टमेंट में वधीक धक करण जी गुंजाइश आहे या हुन डिपार्टमेंट में। पोइ वरी कचहरी कंदा हूंदा। कराची में जेका सिविल सोसाइटी हूंदी, सहाफ़ी हूंदा, रिटायर्ड ऑफिसर हूंदा, ब्यूरोक्रेसी, उन्हनि जूं जेके निजी कचहरियूं आहिनि, WhatsApp ग्रुप आहिनि, उते वरी को शो छॾींदो हूंदो त हाणे फलाणो कैंडिडेट आहे फलाणे वज़ारत जो। उहो चवंदा हिन में वधीक फ़ाइदो आहे, चवंदा हिन में घटि आहे, हिन में चवंदा हिन में वधीक सरकारी कम वधीक माण्हुनि जा थींदा, ॿियो चवंदो हिन में वधीक नौकरियूं ॾेई सघंदासीं, पैसा वठी विकिणी सघंदासीं। उन्हनि जे मंशूर सिंधी माण्हू, उन्हनि जे सिंधी माण्हू अञा हिन तसवरात में रहे थो त आऊं को मंशूर में या पीपल्स पार्टी जे। पीपल्स पार्टी में उहा हिकिड़ी कमांद जो फोग आहे, सिंधी माण्हू जेके इस्तेमालु करे उछलाए छॾिणो आहे। कमांद मां रस कढी, फोग खे भरिसां हिकिड़ी बाल्टी पई आहे, उन में फोग उछलाइणो आहे। बाल्टी अॻु में सेट थी पई आहे, कमांद में विझ बि लठ, जूस निकिरंदो, उहो पीपल्स पार्टी पीअंदी, ॿिए पासे उहो लठ फोग थी निकिरंदी, उहो बाल्टी में हीअं उछलाइबो। इलेक्शन जे ॿिए ॾींहं खां पोइ तव्हां सभिनी सिंधियुनि खे 7 करोड़ खे हीअं फोग वांगुरु बाल्टी में उछलाए ॾींदा। पोइ वरी तव्हां नएं कमांद में नओं नस्ल थी ईंदो, 4 साल 11 महीननि 29 ॾींहंनि खां पोइ वरी तव्हांखे मिशन में विझी वरी फोग उछलाए ॾींदा। तंहिंजे करे सिंध में ॿियो जुमिलो हूंदो आहे, फ़ैसिलाती जिदोयत। फ़ैसिलाती जिदोयत माना ॿिया बग़ैर फ़ैसिले जेका जिदोयत हुई, माना हिकिड़ी जिदोयत हुजे पहिरीं चए बाबा हाणे असीं फ़ैसिलातू क़दम खणंदासीं, माना अॻे कम जेके क़दम खयां पिए पार्टीअ से के बिना फ़ैसिले जे कया पिए, या हिननि जे वस में आहे त हीअ फलाणी रैली कढंदा, उन ते फ़ैसिलो थींदो, ऐं हिननि जे वस में आहे त फलाणी रैली कढंदा, उन मां फ़ैसिलो कोन थींदो। सियासी क़ुवतुनि खे त जिदोयत करणी आहे, लॻो अचिणो आहे, फ़ैसिला जिन खे करणा आहिनि उन्हनि ते दबाव विझणो आहे। तंहिंजे करे सिंध जा माण्हू, ॿियो हूंदो आहे त सिंध जा माण्हू गॾिजनि, गॾियल त आहिनि सभिनी ते, ड्रैम ते गॾियल आहिनि, वसीलनि ते, जज़ीरनि ते, बहरिया ते, ॻोठ ढाइण ते सभिनी गॾियल आहिनि। बाक़ी पार्टियूं जो सभु गॾिजी वञनि त पहिरीं त मुस्लमान गॾिजनि न, सभु मुस्लमान सभु गॾिजनि था, शिया, सुन्नी, वहाबी, देवबंदी, बरेलवी। चइबो आहे मुस्लमान पाण अहिड़ो को शर्त को मोलो रखे थो
त निमाज़ पोइ पढ़ो पहिरीं गॾिजी वञो, न निमाज़ जो सॾु थिए थो न, त जेको जेको जंहिं मस्जिद में मुनासिबु सम्झे थो त निमाज़ थो पढ़े। उते त को शर्त कोन थो रखे त पहिरीं सभु मुस्लमान गॾिजो, हिकिड़ो फ़ुर्क़ो इख़्तियार कयो, पोइ निमाज़ पढ़िजो, पोइ रोज़ा रखिजो। न को क्रिश्चन था कनि, क्रिश्चन में बि प्रोटेस्टेंट आहिनि, रोमन कैथलिक्स आहिनि, प्रिस्बाइटेरियन्स आहिनि, अलॻि अलॻि फ़िरका आहिनि ईसाइनि में बि। त बाबा पहिरीं सभु गॾिजो, पोइ क्रिसमस मल्हाइजो, ईअं त कनि कोन था। पाण इहो चऊं था त बाबा सभु मुस्लमान पाकिस्तानी गॾिजी हिकिड़ी रांदि खणो, या क्रिकेट या हॉकी या फुटबॉल, सभु अलॻि अलॻि रांदियूं न हुजनि, हिकिड़ी रांदि ते मुतफ़िक़ थियो। मेहरान यूनिवर्सिटी में टेक्नोलॉजी हिकिड़ी खणो, सभु सिविल खणो, मेडिकल में हिकिड़ो खणो, डेंटिस्ट न थियो, आर्थोपेडिक्स न थियो, फलाणो न थियो, हिकिड़ो खणो, जनरल फिज़िशियन थियो। पोइ सियासत में इहे जेके ख़बरूं आहिनि सभु मिली हिकु थियो, सभु मिली इंडिया में हिकु थी विया आहिनि, कांग्रेस, बीजेपी, आम आदमी पार्टी, लोक दल, फलाणो जनता दल, 50 पार्टियूं आहिनि। बलोचिस्तान में सभु हिकु आहिनि, मरी साहब वारा, बिज़नी साहब वारा, बुगटी साहब वारा, मेंगल साहब वारा, पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट, अवामी नेशनल पार्टियूं, पख्तूनख्वा मिली ऐं सिंधियुनि खे ख़ुदा जे बंदनि खे इहो फीड करे छॾियो आहे। इहो पीपल्स पार्टी जो फीड कयल अथव। असां त गॾु हुजो आहे, पर गॾु थियनि कोन था। गॾु थियनि मक़सदु इहो आहे त पीपल्स पार्टी जे पोयां लॻा अचो। तंहिंजे करे गॾु भर छा थियूं, ज़ाहिर आहे जेकॾहिं साॻी पार्टी जो साॻियो मौक़ो हुजे त हिकिड़ी पार्टी न हुजे हा। जेकॾहिं बायोलॉजी ऐं फिज़िक्स साॻिया हुजनि हा त हिकिड़ो ई सब्जेक्ट हुजे हा न। बायोलॉजी अलॻि आहे, फिज़िक्स अलॻि आहे, केमिस्ट्री अलॻि आहे, हिकु कीअं थींदा? फिज़िक्स ऐं केमिस्ट्री वारा मिली हिकु कीअं थींदा? चिंगची ऐं मोटरसाइकिल मिली हिकु कीअं थींदा? चिंगची अलॻि आहे, मोटरसाइकिल अलॻि आहे। बाक़ी चिंगची मोटरसाइकिल सभु गाॾी खाते वञनि पिया, उहो हिन पासे आहे। सभु वाधू वाधा डोड़ंदा, चिंगचियूं मोटरसाइकिलूं, सुज़ुकियूं बसूं सभु मोह करे शहबाज़ बिल्डिंग खां फिरंदा वञनि पिया गाॾी खाते। तीअं सिंधियूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जो वॾनि इशूज़ ते इताद आहे। जेके वॾा इशूज़ आहिनि, करप्शन जे सभु ख़िलाफ़ आहियूं, ॻोठ ॾाइण जे सभु ख़िलाफ़ आहियूं, सिंध जे ड्यू शेयर जे सभु हक़ में आहियूं, पाणीअ जो ड्यू शेयर मिले सिंध में। सिंध जे माण्हुनि जी कराची ऐं हैदराबाद ऐं वॾनि शहरनि ते पंहिंजे वतन में मालिकी हुजे, कहिड़ी सिंध जी धुर चवंदी न हुजे। हींअर इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, उहे कढो सिंध मां। सिंध जूं जेके घण घुरियूं सचूं पार्टियूं आहिनि, सिंध जी कहिड़ी क़ौम दोस्त, वतन दोस्त, अवाम दोस्त पार्टी आहे सिंधी, क़ौम परस्त, प्रोग्रेसिव, जेका चवनि न इलीगल इमिग्रेंट्स, सभु चवंदा, तव्हां बि चओ था, हीअ बि चओ था, आम चवां, सभु चऊं था कढो इलीगल इमिग्रेंट्स खे, उन ते गॾु आहियूं। बाक़ी लेट दी पॉलिटिकल पार्टीज़ वर्क देम सेल्फ, उन्हनि खे छॾियो त पाण कमु कनि, ऐं जेको चङो हूंदो माण्हू हुन सां जुड़ंदा।